साइंस क्लास 7 बाब नाव सबक नाव हिस्सो पहिरियों इख़्तिसार समरी आउं आहियां साइंस जो उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे इख़्तिसार हिस्सो पहिरियों। असां अॼु पंहिंजे लेक्चर में बाब नाव रोशनीअ जो इख़्तिसार उन जो हिस्सो पहिरियों सम्झंदासीं। किताब जे पेज नंबर 155 ते बाब 9 जो इख़्तिसार ॾिनल आहे, जंहिंमें असां जूं 8 पॉइंटूं पहिरें हिस्से में कवर कबियूं ऐं बक़ाया 8 पॉइंटूं असां पंहिंजे ॿिए लेक्चर में पढ़ंदासीं। इख़्तिसार जी पहिरीं पॉइंट आहे रोशनी छिटे या हल्के मीडियम रेयर मीडियम मां गुज़रई घाटे मीडियम डेंसर मीडियम में दाख़िल थींदी आहे त उहा पंहिंजी स्पीड रफ़्तार बदिलाए मुड़ी वेंदी आहे। रोशनी जी हिन तरह मुड़ी वञण मुड़ण खे रोशनीअ जी मोड़ रिफ्रैक्शन ऑफ लाइट चइबो आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां पंहिंजे वीडियो लेक्चर में इहा ॻाल्हि कई हुईसीं त मिसाल जे तौर ते हिकिड़ी कार जेकॾहिं हिकिड़े मीडियम मां, हिते ॿिनि मीडियम जी ॻाल्हि थियल आहे, रेयर मीडियम छिडरो मीडियम ऐं घाटो मीडियम डेंसर मीडियम, हिते बि ॿ मीडियम आहिनि, हिकिड़ो रोड आहे ॿियो गप आहे। हाणे जेकॾहिं हिन मीडियम तां कार अचे थी पई ऐं उहा जेकॾहिं ॿिए मीडियम में दाख़िल थींदी त उहा मुड़ी बि वेंदी ऐं उनजी रफ़्तार बि बदिलजी वेंदी। ईअं ई रोशनी बि जेका आहे रिफ्रैक्ट थींदी आहे, रोशनीअ में मोड़ पैदा थींदी आहे। ॾिसो हेॾां रोशनी जो किरणो अचे थो हेसी ताईं हवा में, पर जीअं इहो ॿिए मीडियम में दाख़िल थिए थो त इहो मुड़ी थो वञे। हिते ॾिसो इहो वञणु हीअं घुरिजे हा, पर इहो पोइ मुड़ी वियो, ही रुख वरितई छो त मीडियम चेंज थी वियो। तंहिंजे करे असां हिनखे चऊं था रोशनीअ जी मोड़ रिफ्रैक्शन ऑफ लाइट। जेकॾहिं रोशनी हिकिड़े मीडियम मां अची ॿिए मीडियम में दाख़िल थींदी त मुड़ी वेंदी, उनजी रफ़्तार ऐं उनजी डायरेक्शन ॿई तब्दील थी वेंदा। रोशनीअ जी मोड़ असांजी अखियुनि में शयुनि जी अक्स ठाहिण में मदद करे थी ऐं पाणी में रहंदड़ जानवरनि खे पाणीअ जे अंदरि रहंदे बि पाणी खां ॿाहिरि वारियूं शयूं ॾिसण में मदद कंदी आहे। इंडलट या रेनबो बि रोशनीअ जी मोड़ जे करे ठहंदी आहे। नंबर पहिरीं ॻाल्हि त रोशनीअ जी मोड़ असांजी अखियुनि में शयुनि जो अक्स ठाहिण में मदद करे थी। हे रोशनीअ जी मोड़ जे करे असांखे पाणी में अंदरि वारियूं शयूं बि ज़ाहिर थींदियूं आहिनि, उन जे करे असांखे अक्स कंहिं ॿी जॻह ते नज़र ईंदो आहे, पर इन रोशनीअ जी मोड़ जे करे इहो अक्स इहा शइ असांखे नज़र अचे थी। नंबर ॿी पॉइंट, पाणीअ में रहंदड़ जानवरनि खे पाणी जे अंदरि रहंदे बि पाणी खां ॿाहिरि वारियूं शयूं ॾिसण में मदद कंदी आहे। हाणे हे रिफ्रैक्शन ऑफ लाइट जे करे आहे, मच्छी हिते आहे, हाणे हीउ वणु जेको आहे इहो हिनखे हितां ॾिसण में कोन ईंदो, पर रोशनीअ जी मोड़ जे करे इहो वणु मथे हिनखे नज़र ईंदो आहे। ईअं ई जेकॾहिं अंदरि टोबो हुजे त उनखे बि ॿेड़ी जेका आहे उहा पंहिंजी असुल जॻह खां थोरो मथे नज़र ईंदी। जेकॾहिं रोशनी जी रिफ्रैक्शन मोड़ न थिए त ईअं जानवरनि खे अंदरि रहंदे शयूं नज़र कोन ईंदियूं, न ई वरी टोबे खे या कंहिं ॿिए जानदार खे अंदरि नज़र ईंदियूं आहिनि। नंबर टियों, इंडलट या रेनबो बि रोशनी जी मोड़ जे करे ठहंदी आहे। असां इहो पंहिंजे लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त पाणीअ में जॾहिं अची करे सिज जा किरण हिकिड़ी मख़सूस कुंड ते लॻंदा आहिनि त पाणीअ जो फुड़ो उन अछी रोशनी खे, उन सिज जे किरणे खे डिस्पर्स कंदो आहे, विराए छॾींदो आहे, ऐं पोइ उहो विरायल जेको किरणो आहे मुख़्तलिफ़ रंगनि में असांखे नज़र ईंदो आहे। इहो बि रिफ्रैक्शन ऑफ लाइट जे करे थींदो आहे। नंबर टियों नुक़्तो आहे रोशनीअ जो मोड़नुमा अदद रिफ्रैक्टिव इंडेक्स। दरअसल रोशनीअ जी ख़िला में स्पीड या रफ़्तार ऐं उनजी कंहिं बि ॿिए मीडियम वारी रफ़्तार जी निस्बत रेशियो हूंदो आहे। इहो हिकु क़िस्म जो मुस्तक़िल अदद कांस्टेंट हूंदो आहे ऐं उनखे हिन रीति मालूम करे सघिबो आहे। मोड़नुमा अदद जंहिंखे असां n सां ज़ाहिर कंदा आहियूं बराबरि आहे c यानी रोशनीअ जी ख़िला वारी स्पीड ऐं v यानी रोशनीअ जी मीडियम वारी स्पीड। असां पढ़ियो हुयोसीं त जेकॾहिं असां गिलास जो रिफ्रैक्टिव इंडेक्स मालूम करणु चाहियूं त असां इन फार्मूले खे इस्तेमालु कंदासीं। हाणे कंहिंजो रिफ्रैक्टिव इंडेक्स था मालूम करणु चाहियूं, गिलास जो, त असां ॾिनो आहे रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ गिलास इज़ इक्वल टू 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड।
इहा रोशनीअ जी खिला में रफ़्तार आहे। उनखे वंड कयोसीं असां गिलास में रोशनीअ जी रफ़्तार सां 2 × 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड। हाणे रोशनी खिला में हिन रफ़्तार सां हलंदी आहे ऐं वरी गिलास में हिन रफ़्तार सां हलंदी आहे। हिन सां असां 2 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 खे जॾहिं वंड कंदासीं, हिन अंग खे हिन सां वंड कंदासीं त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो हूंदो रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ दिस मटीरियल। हिन गिलास जो रिफ्रैक्टिव इंडेक्स हूंदो जीअं हिते तव्हांखे ॾिनल आहे 1.52 क्राउन ग्लास जो इहो मोड़नुमा आदत आहे। मोड़नुमा आदत जी माप जो को बि यूनिट न आहे छाकाणि त इहा हिकु निस्बत हूंदी आहे। नंबर चौथी ॻाल्हि, क्रिटिकल कुंड सी उहा ईंदड़ किरणे वारी कुंड एंगल ऑफ इंसिडेंस हूंदी आहे जंहिं लाइ मोड़ वारी कुंड एंगल ऑफ रिफ्रैक्शन 90 दर्जनि जी हूंदी आहे। मिसाल जे तौर ते हिते ॾिसो, ही पहिरियों किरणो आहे, हिते आयो, ही मथे रिफ्रैक्ट थी वियो, हे ॿियो किरणो थो अचे हिन कुंड तां, उहो वरी हितां रिफ्रैक्ट थी वियो, ही टियों किरणो थो अचे अञा मथी कुंड तां, त ॾिसो हिते जॾहिं पहुतो त इहो रिफ्रैक्ट थी करे हीअं सिधो हलणु लॻो। हिन ते तव्हां ॾिसो गोल पिलकार ते त तव्हांजी 90 जी कुंड ते ही किरणो हिन मोड़ खाधी आहे। हाणे जेको मुड़ियल किरणो 90 जी कुंड ते वेंदो त इंसिडेंट एंगल हीअ जेका थींदी उनखे चइबो आहे क्रिटिकल एंगल। क्रिटिकल एंगल ईंदड़ किरणे वारी उहा कुंड हूंदी आहे जंहिं लाइ मोड़ वारी कुंड 90 दर्जनि जी हुजे। हाणे ही एंगल ऑफ इंसिडेंस आहे, इन जो मुड़ियल किरणो ॾिसो हिते आहे, इन जी एंगल ऑफ रिफ्रैक्शन 90 कोन्हे का, उहा तक़रीबन 72-73 आहे। वरी हे ॿियो इंसिडेंट आहे, रे आहे, इंसिडेंट रे आहे, उनजी बि तव्हां ॾिसो रिफ्रैक्टेड रे वारी एंगल जेका आहे उहा तक़रीबन 82 आहे, पर इंसिडेंट रे नंबर 3 आहे, उनजो जेको रिफ्रैक्टेड रे आहे उनजी कुंड 90 आहे, तंहिंजे करे ओ हितां खां हीअ जेका एंगल थींदी इनखे चइबो क्रिटिकल एंगल। नंबर 3 वारी जेका इंसिडेंट एंगल आहे उनखे चइबो क्रिटिकल एंगल। नंबर इन खां बाद आहे रोशनीअ जी मुकमल दाख़िली मोट। टोटल इंटरनल रिफ्लैक्शन तॾहिं थींदी आहे जॾहिं घाटे मीडियम में मोड़ खाधल किरणनि जी ईंदड़ किरणे वारी कुंड क्रिटिकल कुंड खां वधी वेंदी आहे। टोटल इंटरनल रिफ्लैक्शन जो मतिलबु छा आहे, याने साॻे ई मीडियम में किरणनि जो मोटणु, मुकमल दाख़िली मोट इनखे तॾहिं था चऊं असां टोटल इंटरनल रिफ्लैक्शन थींदो। किरणा वेंदा हिकिड़े ई मीडियम मां, ॿाहिरि न वेंदा, साॻे ई मीडियम में मोटी ईंदा त उनखे चइबो आहे टोटल इंटरनल रिफ्लैक्शन। पर इहो टोटल इंटरनल रिफ्लैक्शन तॾहिं थींदो आहे जॾहिं हेॾां वारा जेके किरणा आहिनि, ईंदड़ किरणा आहिनि, उन्हनि जी कुंड क्रिटिकल एंगल खां वधीक हुजे। हेॾां जॾहिं क्रिटिकल एंगल खां वधीक वारी कुंड ते किरणा वेंदा त उहे ॿाहिरि त वेंदा ई कोन, नई वरी 90 जी कुंड ते वेंदा, उहे छा कंदा, वापसि हेॾे मोट खाईंदा, तंहिंजे करे छा थींदो, टोटल इंटरनल रिफ्लैक्शन थींदो आहे। असांजो आख़िरी नुक़्तो आहे रुञ ऐं मच्छीअ खे नज़र ईंदड़ शयूं। मिराज एंड फिश आई व्यू रोशनीअ जी मुकमल दाख़िली मोट जी इस्तेमाल जा 2 ख़ासि मिसाल आहिनि। न रुॻो रोशनीअ जी मुकमल दाख़िली मोट जा, पर इन में रिफ्रैक्शन ऐं रिफ्लैक्शन पिणु थींदो आहे। मिसाल जे तौर ते हिन मच्छीअ खे ॾिसो तव्हां, हाणे मच्छीअ खे पाणीअ में अंदरि रहंदे जेके शयूं नज़र ईंदियूं आहिनि उनखे चइबो आहे फिश आई व्यू। फिश आई व्यू ॿिनि क़िस्मनि जो हुनखे हासिलु थींदो आहे। हिकु, पाणीअ जे अंदरि जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे बि पाणीअ खां थोरो मथे मच्छी खे नज़र ईंदियूं, या पाणीअ जी सतह ते नज़र ईंदसि। छो त टोटल इंटरनल रिफ्लैक्शन थींदो आहे त उन में अंदरियुनि शयुनि जो अक्स पाणीअ जी सरफेस ते या पाणी खां थोरो मथे ठहंदो आहे, मच्छीअ खे उहो बि नज़र ईंदो। ॿियो, मच्छीअ खे उहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि, ॿाहिरीं दुनिया जूं जेके शयूं आहिनि उहे उनखे हिकिड़े गोल दाइरे में नज़र ईंदियूं आहिनि। इहो इन जे करे उनखे नज़र ईंदियूं आहिनि त रोशनी जेका आहे उहा ॿाहिरि रिफ्रैक्शन थी थिए, यानी उहा मोड़ थी खाए, उन जे करे उनखे शयूं हिकिड़े गोल दाइरे में नज़र ईंदियूं आहिनि। इनखे चइबो आहे फिश आई व्यू, जंहिंमें टोटल इंटरनल रिफ्लैक्शन बि थिए थो ऐं रिफ्रैक्शन ऑफ लाइट बि थिए थो। ॿियो आहे मिराज यानी रुञ में छा थींदो आहे त तमामु घणियूं परे वारियूं शयूं जेके आहिनि उन्हनि जो अक्स असांखे नज़र ईंदो आहे। असां हिन जे बारे में पढ़ियो हुयोसीं त रुञ जेका आहे उहा रेगिस्ताननि में या बयाबाननि में थींदी आहे, या जीअं रोड ते तव्हांखे तमामु घणो परे पाणी नज़र ईंदो आहे, जीअं जीअं तव्हां वेझो वेंदा आहियो तीअं तीअं पाणी अञा परे वेंदो आहे। ईअं ई असांखे बयाबान में, रेगिस्तान में बि असांखे पाणी नज़र ईंदो आहे। हक़ीक़त में उते पाणी कोन हूंदो आहे, उहो पाछो हूंदो आहे आसमान जो। जीअं ॾिसो हिते तव्हांखे नज़र अचे थो हिकिड़ो वणु आहे, उनजो असांखे पाछो थो नज़र अचे, ऐं
उहो ईअं थो लॻे ॼण त को पाणी आहे उन में उनजो पाछो ठहियलु आहे। हक़ीक़त में हिते पाणी कोन्हे को, आसमान जे करे उनजो अक्स ठहे थो ऐं हिन वण जो उन में अक्स असांखे नज़र अचे थो। इहो थींदो आहे रिफ्रैक्शन जे करे ऐं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे करे। जेॾी महिल सिज जो किरणो अची करे हिन ते वण ते लॻे थो त हवा जा तह ठहियल आहिनि हेठि, ही थधो तवा, ही थोरो गरम तवा, ही अञा वधीक गरम तवा, छो त हेठि रेती वारी जेका आहे उहा तपंदी वेंदी आहे त पंहिंजे मथां वारे तह खे वधीक गरम कंदी आहे ऐं उन खां मथां वारो तह थोरो थधो हूंदो आहे, उन खां मथियां वारो तह अञा थोरो थधो हूंदो आहे। हाणे घाटे मीडियम खां जॾहिं छिटे मीडियम ते ईंदी त उहा नॉर्मल खां रोशनीअ जो किरणो परे मुड़ंदो वेंदो, इहा आहे रिफ्रैक्शन ऑफ लाइट। जेॾी महिल जो हिकिड़ो तह अहिड़ो ईंदो, नुक़्तो अहिड़ो ईंदो जिते ईंदड़ किरणो ॿिए मीडियम में दाख़िल कोन थींदो, उहो साॻे ई मीडियम में वापसि मोटंदो, त इनखे असां चवंदा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। हाणे इन जे करे माण्हूअ जी अखि में वञी करे हिन जो जेको अक्स आहे उहो ठहंदो पाछे जी सूरत में, माण्हू खे लॻंदो त हिते को पाणी आहे ऐं उन में असांखे पाछो नज़र अचे थो, जॾहिं त इहो पिणु टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऐं रिफ्रैक्शन ऑफ लाइट जो हिकिड़ो इस्तेमालु आहे। अॼोको हिसो पहिरियों समरीअ जो हिते पूरो थिए थो। हिसे ॿिए जे लाइ ॾिसंदा रहो वरी सिंध ऑनलाइन स्कूल।